बलूचिस्तान में हाउ ॾारींदड़ हादसो लसबेला वारे इलाइक़े में कोयटिया खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच खाई में किरी पई। बाहि लॻण सबबि 39 मुसाफ़िर अजल जो शिकार। इमदादी कार्रवाइनि जो सिलसिलो जारी। असिस्टेंट कमिश्नर बेला हमज़ा अंजम नदीम चयो आहे त मुसाफ़िर कोच खे लॻल बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। लाशनि जी सुञाणप नाहे थी सघी, DNA टेस्ट कराई वेंदी। मुल्क जे मथाहीं वारनि इलाइक़नि में बर्फ़बारी बाद थधि में वाध अची वई। रस्तनि तां बर्फ़ हटाइण जो कमु हलंदड़। बलूचिस्तान में वक़्फ़े वक़्फ़े सां बर्फ़बारी जो सिलसिलो जारी। बरसात खां पोइ थधि में इज़ाफ़ो। मौसमियात खाते पारां मुल्क में बर्फ़बारी जो नओं सिलसिलो शुरू थियण जी अॻकथी। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत ॿियनि शहरनि में थधि जी लहर बरक़रार। पंजाब ऐं सिंध में सुबुह जे वक़्तु मैदानी इलाइक़नि में कोहीड़े जो राज। ड्राइवरनि खे गाॾियूं आहिस्ते हलाइण जी हिदायत। रावलपिंडी जे शमसाबाद वारे इलाइक़े में गैस लीकेज सबब धमाको। ज़ाल ऐं मुड़ुस समेत 3 ॼणा ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। फैज़गंज भरिसां ॻोठ चनेसर कास्किली में जवाबदारनि नौजवान खे अॻवाबाद कुआड़ियूं हणी क़तल करे छॾियो। अली अब्बास कास्किली दुकान ते सुतल हो, संदसि सौटनि खेसि अॻवाबाद क़तल कयो। वारसनि मूजिबि गुलाम मुस्तफ़ा, इमदाद, आसिफ सुभान ऐं रहीम ॾिनो अॻवा करण बाद क़तल कयो आहे। नवदिरो में लाड़काणे पुलिस जी घर ते चढ़ाई, 5 ॼणा गिरफ़्तार। नवदिरो पुलिस बेख़बर। लाड़काणे पुलिस जे वॾनि अटालनि पुलिस एहलकार अली ॾिनो मेमण जे घर ते चढ़ाई करे 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियलनि में एहलकार अली ॾिनो मेमण संदसि भाइरनि शौकत मेमण, वहीद मेमण, अरशद मेमण, अमीर मेमण ऐं भाणेजे सागर मेमण खे गिरफ़्तार कयो वियो। वारसनि चयो त असां घर अंदरि निंड सुतल हुआसीं त पुलिस घर में घिड़ी औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद जो निशानो बणाए हिरासा कयो आहे।